बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम अस्सलाम वालेकुम। मुंहिंजो नालो आहे साजिद सुमरो। हिकिड़ो दफ़ो ख़ुशि आमदीद मुंहिंजे चैनल ते। अॼु पाण ॻाल्हाईंदासीं 5 हफ़्तनि जी फेलोशिप प्रोग्राम ते, ऐं जेका USA में आहे ऐं जेका मां अटेंड बि करे आयो आहियां। मां पहिरियनि वीडियोज़ में बि उन ते ॻाल्हायो आहे। अॼु उन ते घणो डिटेल में ॻाल्हाईंदासीं ऐं स्पेसिफिक उन ते आहे त हिन में कीअं अप्लाई कजे ऐं सिलेक्शन जो प्रोसेस छा आहे, इंटरव्यू कीअं थींदो आहे, उन ते पाण ॻाल्हाईंदासीं। सभ खां पहिरियां त इन जी साल में 2 सेशन थींदा आहिनि। पहिरियों सेशन स्टार्ट थींदो आहे, स्प्रिंग सेशन उनखे सॼो वेंदो आहे। सेकेंड सेशन उनखे ऑटम सॼो वेंदो आहे। हाणे जेका स्प्रिंग सेशन आहे उन जी एप्लीकेशन्स जेके हींअर हिन वक़्तु क्लोज़ थी चुकियूं आहिनि, बट 2001 जेका 20 हले पियो थो। इन में फेबरवरी में जेको आहे तव्हां इन जी डेट जेका आहे एप्लीकेशन्स जेके आहिनि ओपन थी वेंदियूं, ऐं उहा अप्रैल ताईं उन जी जेका आहे डेट हूंदी आहे अप्लाई करण जी। ऐं जेको आहे ॿियो सेशन जेको थींदो आहे उन जो वरी सेप्टेंबर खां वठी दिसंबर ताईं एप्लीकेशन ऑन हूंदी आहे ऐं एप्लीकेशन में अप्लाई। हाणे हिन जे लाइ एलिजिबल केरु आहे, केरु हिन में सिलेक्ट थी सघे थो। फॉर एग्ज़ाम्पल तव्हां यंग लीडर हुजे कोन को, जंहिंजी उमिरि 25 खां 40 सालनि जे विच में हुजे, कंहिं कंपनी जो फाउंडर हुजे या उन कंपनी में जॉब कंदो हुजे। कंपनी जो मक़सदु आहे का ऑर्गेनाइज़ेशन, उहा ऑर्गेनाइज़ेशन जेका सोशल इम्पैक्ट विझंदी हुजे, यानी कुझु जेको आहे अवाम खे रिलीफ ॾींदी हुजे। जीअं ईअं जो ही फाउंडर आहे या उन कंपनी में एम्प्लॉई आहे, उन कंपनी जो हिकिड़ो सुठो ट्रैक रिकॉर्ड हुजे ऐं उन जो ट्रैक रिकॉर्ड फॉर एग्ज़ाम्पल या त उनजी वेबसाइट हुजे, वेबसाइट सां गॾोगॾु सोशल मीडिया ते पेजिस हुजनि उन कंपनी जा, जेके जॾहिं सिलेक्शन जो प्रोसेस थींदो आहे त सोशल मीडिया जी लिंक हू घुरंदा आहिनि। ऐं उन खां पोइ जेको मुंहिंजो पंहिंजो ज़ाती तजुर्बो आहे, जेका असांजी उते असांजी जेका इन्हनि जी स्क्रूटनी कंदी आहे मैडम, जेका उन सां डिस्कशन थी त उन इहे असांखे ॻाल्हियूं ॿुधायूं हुयूं त जेको आहे जॾहिं केरु अप्लाई कंदो आहे त असां हुनजी जांच पड़ताल अहिड़े तरीक़नि सां कंदा आहियूं त सोशल मीडिया ते तव्हांजे ऑर्गेनाइज़ेशन जूं एक्टिविटीज़ डेली बेसिस ते अपडेटेड हुजनि, फेसबुक ते, इंस्टाग्राम ते, लिंक्डइन ते ऐं ट्विटर ते। अच्छा, उन खां पोइ जेको आहे तव्हांजी इंग्लिश लैंग्वेज रिटन में बि सुठी हुजे ऐं स्पोकिंग में बि सुठी हुजे, ऐं प्लस में जेको आहे पाकिस्तानी सिटीज़न हुजो। हाणे हमेशह हिन फेलोशिप में असांजा सिंध जन हुजनि तमामु मतिलबु न जे बराबरि थिया आहिनि। 7 सालनि खां इहा फेलोशिप हले पई थी ऐं जेको आहे मां इन फस्ट सिंधी आहियां जेको मां हिन में सिलेक्ट थियो आहियां, ऐं उहो बि रूरल एरिया मां, नौशहर फ़िरोज़ मां। जॾहिं मुंहिंजी उते हुन सां मैडम सां कचहरी थी इन हवाले सां, त मैडम चयो त माण्हू ॾाढो भलो कमु था कनि, बट माण्हुनि खे इंग्लिश नथी अचे ऐं इंग्लिश सां ॻाल्हाए कोन था सघनि। त एटलीस्ट एतिरी इंग्लिश अचे जेका उते तव्हां वर्किंग लैंग्वेज हुजे, जेका तव्हां सम्झी सघो, वरी तव्हां उन्हनि खे रिस्पॉन्ड करे सघो। सो इंग्लिश खे इम्प्रूव कयो जेकॾहिं इहे अपॉर्चुनिटीज़ हंट करणियूं आहिनि। अच्छा, हाणे एप्लीकेशन जॾहिं अनाउंस थी वई, ऑन थी वई, इन जी जेका आहे एप्लीकेशन अप्लाई करण जी डेट अची वई ऐं तव्हां अप्लाई करणु शुरू कंदो त हिन जो ऑनलाइन फॉर्म हूंदो आहे, ऑनलाइन फॉर्म फिल कबो आहे। ऐं ऑनलाइन फॉर्म ज़ाहिर आहे टाइम वठंदो, उन में को काफ़ी पेजिस हूंदा आहिनि, उहे तव्हांखे फिल करणा पवंदा आहिनि, उन सवालनि जा जवाब ॾियणा पवंदा आहिनि ऐं उन्हनि जी इंस्ट्रक्शन उते लिखियलु हूंदियूं आहिनि, उहे तव्हांखे पढ़णियूं पवंदियूं। ऐं मुंहिंजे ख़्याल में 1.5 खां 2 कलाक इन एप्लीकेशन में टाइम लॻी सघे थो, इन खां घटि बि लॻी सघे थो, इन खां वधीक बि लॻी सघे थो, बट ऑनलाइन हूंदो आहे। सपोर्टिंग डॉक्यूमेंट इन में खपंदा आहिनि। सपोर्टिंग डॉक्यूमेंट में तव्हांजो एजुकेशनल सर्टिफिकेट खपंदो ऐं तव्हांजी CV खपंदी ऐं 2 रिकमेंडेशन लेटर्स खपंदा ऐं हिकिड़ो तव्हांजो कवर लेटर थींदो। हाणे इहे जॾहिं जमा कराइबा आहिनि ऑनलाइन, असांखे उते हिकिड़ो हूंदो आहे, बॉक्स हूंदो आहे, ऑनलाइन पोर्टल हूंदो आहे, उन में उहो हिकिड़ो ई हिननि डॉक्यूमेंट्स जा हिकिड़ो ई PDF ठाहे ऐं असांखे उहो उते ड्रॉप करिणो पवंदो आहे, उते अपलोड करिणो पवंदो आहे। उन खां पोइ इहा एप्लीकेशन सबमिट थींदी ऐं एप्लीकेशन में तव्हांखे जेकॾहिं तव्हां शॉर्ट लिस्ट थियो था त तव्हांखे ईमेल ईंदी ऐं तव्हांजो इंटरव्यू थींदो स्काइप जे ज़रिए। स्काइप जे ज़रिए इंटरव्यू थींदो, बट उहो इंटरव्यू जेको आहे उन इंटरव्यू जे लाइ तव्हांखे US काउंसलेट में अचिणो पवंदो। कराची में मुंहिंजो इंटरव्यू कराची में थियो हुयो, छो जो मूं उतां जी लोकेशन लिखी हुई जेका मूंखे नियर US काउंसलेट पवे पई। उन खां पोइ जॾहिं इंटरव्यू थियो त इंटरव्यू में हिकिड़ी जेका मैडम जेका उते असांखे मिली बि हुई, उहा स्काइप ते हुई ऐं 2 US काउंसलेट कराची जा जेके हुया ऑफिसर्स, उन्हनि इंटरव्यू वरितो हुयो। इंटरव्यू में जेके सवाल थिया मूंखां, पहिरियों सवाल इहो थियो त टेल अस अबाउट योर सेल्फ, मां पंहिंजे बारे में उन्हनि खे ॿुधायो। उन खां पोइ उन्हनि पुछियो त टेल अस अबाउट योर ऑर्गेनाइज़ेशन, मां उनखे पंहिंजे ऑर्गेनाइज़ेशन जे बारे में ॿुधायो।
उन खां पोइ हुननि मूंखां पुछियो द चैलेंजिस करंटली यू आर फेसिंग एज़ अ एंटरप्रेन्योर ऐं जेको आहे उन खां पोइ हुननि मूंखां पुछियो त जेको आहे जेके चैलेंजिस फेस था कयो त हाउ विल यू टैकल दीज़ इशूज़ ऐं what are the expectation for what are your expectation from the fellowship, what are the expectation from the people of American ऐं अहिड़े क़िस्म जा हुननि मूंखां क्वेश्चन्स पुछा ऐं जेको आहे मुंहिंजो इंटरव्यू सुठो थियो ऐं उन खां पोइ जेको आहे काफ़ी 1.5 महीनो खनि गुज़री वियो। वरी उन खां पोइ मूंखे फाइनल मेल आई त मां शॉर्ट लिस्ट थी वियो आहियां, मतिलबु फाइनल कैंडिडेट थी वियो आहियां इन जो। अच्छा, इन खां पोइ तव्हांजो पासपोर्ट तव्हांजो लाज़मी आहे, पासपोर्ट तव्हांजो खपंदो, पासपोर्ट एडवांस में ठाराए छॾियो ऐं जॾहिं ठहियलु हूंदो त इहा अपॉर्चुनिटीज़ जे लाइ तव्हांखे ईज़ी थी पवंदी अप्लाई करणु। अच्छा, हाणे जॾहिं मुंहिंजो सिलेक्शन थी त पोइ मुंहिंजो प्रोसेस हुयो, ॿियो प्रोसेस इहो थियो त हुन मूंखां पासपोर्ट जी स्कैन कॉपी वरिती, स्कैन कॉपी वठण खां पोइ मुंहिंजो वीज़ा प्रोसेस अॻिते हलियो, वीज़ा जो फॉर्म भरियो, वीज़ा इंटरव्यू थियो। जॾहिं वीज़ा इंटरव्यू थियो त मूंखे ई टिकट मिली जेका US ट्रेवल करण जी ईमेल जे ज़रिए ऐं पोइ मां US वियुमि, 5 हफ़्ता उते गुज़ारिया। हाणे उते जर्नी कीअं गुज़री उहा तव्हांखे मां ॿुधाईंदुमि। त उते जी जर्नी ईअं आहे बेसिकली, जॾहिं मां अराइव कयो त उते हुननि जी रिहाइश हुननि जी तरफ़ां हुई, स्वीट जेका यूनिवर्सिटी जा स्वीट हुया उन्हनि में रिहाइश हुई ऐं मुंहिंजो जेको ॿियो उते स्वीट जो पार्टनर हुयो उहो इंडिया जो हुयो, उन सां मुंहिंजी गॾु स्टे हुई। टोटल 10 कैंडिडेट्स इन में फेलोशिप में खणंदा आहिनि, 2 पाकिस्तान मां, 2 कज़ाकिस्तान मां, 3 इंडिया मां, 3 नेपाल मां, टोटल 10 खणंदा आहिनि। 10 खां 12 कैंडिडेट्स हू खणंदा आहिनि। पाकिस्तान मां 3 बि खणी सघनि था, 2 बि खणी सघनि था, बट जेका लास्ट फेलोशिप थी त हिन में असां 2 ॼणा हुआसीं। अच्छा, हाणे उते ज़ाहिरिया तव्हां वियो, सॼो रिहाइश खाधो पीतो त जेको आहे हुननि जो आहे, बट इन में तव्हांखे हू कुझु TS ॾींदा आहियूं डेली अलाउंस, उन जी मद में बि असांखे अमाउंट मिलंदो डॉलर्स जी सूरत में, ऐं उहो ठीकु ठाक अमाउंट हूंदो आहे। मुंहिंजी उन मां शॉपिंग बि सुठी गुज़री, उते जा ख़र्च बि कुझु निकिता, रिहाइश वग़ैरह सॼो हुननि जो हुयो, बट उन खां पोइ बि जेके असां ख़र्चा कयासीं, घुमिया फिरियासीं, उन हिसाब सां जेके आहिनि उहे उते थिया। अच्छा, हाणे 4 हफ़्ता असां जेको आहे नॉर्मन सिटी हुयो ओक्लाहोमा स्टेट में, उते गुज़ारियासीं। ऐं उते कीअं गुज़ारियासीं उहो फेलोशिप में थिए छा पियो, फेलोशिप में ईअं पियो थिए त असांखे कुझु ॾींहं ट्रेनिंग पिया कराइनि ऐं 4 ॾींहं हफ़्ते में कंहिं ऑर्गेनाइज़ेशन में एज़ अ इंटर्नी या एज़ अ जेको आहे एक्सपीरियंस जे लाइ असांखे उते हू छॾनि पिया। जेका ऑर्गेनाइज़ेशन में हू प्लेसमेंट कंदा आहिनि उहा तव्हांजे एक्सपीरियंस जे मुताबिक़ हूंदी आहे। जहिड़े क़िस्म जो तव्हां कमु कंदा आहियो ओहिड़े क़िस्म जी ऑर्गेनाइज़ेशन में तव्हां उते प्लेस थींदा आहियो। ऑर्गेनाइज़ेशन मां असांखे घणो कुझु सिखण लाइ मिलंदो आहे। हा, हफ़्ते में 4 ॾींहं उते स्पेंड थींदा, पूरो महीनो। उन खां पोइ जेके 3 ॾींहं आहिनि, छंछरु आचर माइट बि जेको आहे तव्हांखे को एडवेंचर जो ॾींहुं रखनि, आउटिंग जो ॾींहुं रखनि, किथे घुमणु वञो। बट हिकिड़ो फ्राइडे जेको हूंदो आहे, फ्राइडे ते डीब्रीफिंग थींदी आहे यूनिवर्सिटी में, ऐं उन यूनिवर्सिटी में जेका ॿिया ट्रेनर्स ईंदा आहिनि, कॾहिं लीडरशिप ते ट्रेनिंग थींदी आहे, कॾहिं ब्रांडिंग ते ट्रेनिंग थींदी आहे, कॾहिं तव्हांखे को ॿियो स्किल ते ट्रेनिंग ॾिनी वेंदी आहे, पंहिंजे बिज़नेस खे स्केल कीअं कजे उन ते ट्रेनिंग ॾिनी वेंदी आहे। तो सॼो महीनो इहा ईअं जर्नी हलंदी आहे। ठीकु ठाक हिन में रगड़ो आहे, टाइम जी पाबंदी हूंदी आहे, ऐं जेको आहे लर्निंग ठीकु ठाक आहे हिन में, अनएक्सपेक्टेड लर्निंग आहे उन में। ऐं जेको आहे जॾहिं आख़िरी हफ़्तो हूंदो आहे त पोइ असां ट्रेवल कंदा आहियूं ओक्लाहोमा खां जेको आहे वॉशिंगटन DC में। वॉशिंगटन DC में 2 ॾींहं असांखे फ्री हुया। उहे 2 ॾींहंनि में असांखे हुननि पाण घुमायो, सभु टिकेट्स, मेट्रो ट्रेन जूं टिकेटूं, हर शइ असांखे हू प्रोवाइड कनि पिया। ऐं होटल में स्टे, होटल ॾाढी ज़बरदस्त हुई ऐं उते असांजी स्टे हुई उन होटल में। ऐं 2 ॾींहं असां पूरो वॉशिंगटन खे घुमियासीं। ऐं उन खां पोइ 3 ॾींहं हिकिड़ी जेको आहे वर्ल्ड फॉर लर्निंग जे नाले सां कॉन्फ्रेंस थी उते, या उनखे हू कांग्रेस बि सॾनि पिया उनखे। ऐं जेको आहे उहा बि उन में वरी पूरी जेके डिफरेंट कंट्रीज़ खां आयल एंटरप्रेन्योर्स, गवर्नेंस मां, जेको आहे ॿियनि ऑर्गेनाइज़ेशन मां, ॿियनि स्टेट्स मां, दुनिया जे ॿियनि खंड्स मां जेके माण्हू आयल हूंदा आहिनि उहे उते गॾु थींदा आहिनि। तक़रीबन 300 जी फिगर हूंदी आहे उहे माण्हुनि जी। ऐं 3 ॾींहं उहा तव्हांजी कॉन्फ्रेंस हलंदी आहे। उन में अलाए केॾी लर्निंग हूंदी आहे, उन में तव्हांखे अपॉर्चुनिटी हूंदी आहे त तव्हां उते जेको आहे जे पाण खे रिप्रेज़ेंट करे सघो था एज़ अ पाकिस्तानी। उन खां पोइ वापसी थींदी आहे। वापसी खां पोइ तव्हां वटि अञा दरवाज़ा ओपन थींदा आहिनि। वापसी आयो आहियां मां, त हाणे मां जेको आहे पाकिस्तान US नेटवर्क जो अलुमनाई आहियां। उन सां गॾोगॾु मां इंटरनेशनल एक्सचेंज प्रोग्राम जो अलुमनाई आहियां, US इंटरनेशनल एक्सचेंज प्रोग्राम जो अलुमनाई आहियां। ॿिन्ही जा मूंखे पोर्टल अवेलेबल आहिनि।
इन्हनि अलूमनाई थियण खां पोइ तव्हांखे ग्रांट्स जी अपॉर्चुनिटीज़ आहिनि, तव्हांखे ट्रेनिंग्स जी अपॉर्चुनिटीज़ आहिनि, तव्हां डिफरेंट मेंटोर सां कनेक्ट थी सघो था थ्रू उन्हनि जे पोर्टल जे। मतिलबु इन इहा हिकिड़ी फेलोशिप डोर आहे, ऐं इहो डोर नयूं अपॉर्चुनिटीज़ खे ओपन कंदो आहे। सिलेक्ट ज़ाहिर महिनत कंदो त सिलेक्ट थींदो, कंसिस्टेंसी हूंदी त सिलेक्ट थींदो। हाणे क्विक टिप्स ऐं इंटरव्यू जे लाइ त जेको आहे या एप्लीकेशन फॉर्म भरण जे लाइ जल्दी जल्दी जेके मां सम्झां थो मां छो सिलेक्ट थियो। नंबर 1 त गूगलिंग न कयो। अॼुकल्ह सॉफ्टवेयर अहिड़ा अची विया आहिनि त तव्हांजी कॉपी उते ख़बर पइजी वेंदी त तव्हां किथां गूगलिंग करे ऐं उहो एप्लीकेशन जो जवाबु तव्हां लिखियो आहे। कोशिशि कयो पाण लिखो या कंहिं दोस्त खां एक्सपर्ट जेको हुजे उन खां हेल्प वठो, पाण लिखो बहितर आहे। ऐं उहो पाण लिखण जो जेको आहे मज़ो ई ॿियो हूंदो आहे। ॾुखियो हूंदो आहे बट हिकिड़ो दफ़ो प्रैक्टिस जीअं थींदी वेंदी त उहा जे लाइ आसानी थी वेंदी। नेक्स्ट जेको इंटरव्यू थियो त इंटरव्यू में मां बिल्कुलु नॉर्मल हुउमि, रियल हुयुमि। नॉर्मल ऐं रियल हुअण जो ॿुधाइण जो मक़सदु इहो आहे त उन में मां उन्हनि सां ओवर जीअं जवाब थींदा आहिनि उहे मूं त ॾिना, जेके हू मूंखां पुछनि पिया टू द पॉइंट मां उन्हनि खे जवाबु ॾियां। आमतौर ते हीअं असां ॾिठो आहे माण्हू शुरू थी वेंदा आहिनि, मां हीअं कंदो आहियां, मां हूअं कंदो आहियां, मां छा कंदो आहियां, मतिलबु रटा हिकिड़ा हणी ईंदा आहिनि, उहो रटो हुनजे अॻियां रिप्रेज़ेंट कंदा आहिनि। ऐं मूंखे मौक़ो मिलियो हुयो त जीअं मूं ॿुधायो त मां मैडम खां मूं पुछियो त जेको आहे मां इहो चयोमांसि मैडम त मूंखे तव्हां छो सिलेक्ट कयो, वाई यू सिलेक्टेड मी फॉर दिस फेलोशिप प्रोग्राम। त हुन मूंखे चयो त आई एम डूइंग दिस सिंस 8 years, ऐं सिंस 8 years आई हैव इंटरव्यूड thousands of participants, so I can easily understand who is real and who's telling lie. So just इहा हिकिड़ी शेयरिंग आहे त बाबा रियल हुजो ऐं सच ॻाल्हायो जेको तव्हां आहियो। मुंहिंजी बेस्ट विशिस तव्हां सां गॾु आहिनि त तव्हां अॻिते वधो ऐं अहिड़ियूं अपॉर्चुनिटीज़ हंट कयो। थैंक यू वेरी मच। मुंहिंजो चैनल खे प्रमोट करण में महिरबानी करे मुंहिंजी मदद कयो ऐं थैंक यू सो मच।